बाजू दिल खोले जाओ ओ मीलाद कणवारा तोखे मुबारक हुन। ओ या रसूल अल्लाह जो नारो हणण वारा तोखे लख लख मुबारक हुन। खुदा तोखे अजीम अकीदे जो मालिक बनायो आ। इन अकीदे जी ख़बर त महशर जे मैदान में पवंदी। भले चओ त या रसूल अल्लाह चवण वारा मुशरिक हन, असां ते कोई फर्क न पवंदो। भले चओ त या रसूल अल्लाह चवण वारा काफर हन, असां ते कोई फर्क न पवंदो। लेकिन हिकिड़ो जुमलो ओ चवण वारा भा, ओ चवण वारा भा, हिकिड़ो जुमलो इन सजण साईं जे चरे फ़कीर जो याद रखी छॾजा। मूंखे जवाब ॾे जॾहिं मुंहिंजे मदीने जे मीर ऐलाने नुबूवत फरमायो हुयो। उन वक़्त में फ़क़त ॿ टोला हुया। हिकिड़ो अबू जहल, अबू लहब, उतबे शैबे जो हुयो। हिकिड़ो टोलो मुंहिंजे मदीने जे ग़ुलामनि जो हुयो, मुंहिंजे आका जे आशिक़नि जो हुयो। कसम थई तोखे परवरदिगार जो, सॼी तारीख़ आॾो रखी करे मूंखे जवाब ॾे। ए फ़कीर तुंहिंजे आॾो मौजूद आहे। अबू लहब जे टोले मां ऐं मुहम्मद जो आवाज़ ईंदो हो। अबू लहब जे टोले मां ऐं मुहम्मद जो आवाज़ ईंदो हो। उतबो शैबो ऐं नबी करे चवंदा हा, पर अबू बकर सिद्दीक़ चवंदो हो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। हुजूर जो सहाबी अलीउल मुर्तज़ा शेर खुदा नंढड़ो आ चवंदो हो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। मूंखे जवाब ॾे त हुजूर खे सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे या रसूल अल्लाह चवण वारा हुजूर जा सहाबी हन या अबू जहल जा पोइ लॻनि। जवाब ॾे। ऐ मुसलमान, खुदा जे वास्ते पंहिंजो ईमान बचा। मुशरिक जे ज़ुबान ते या रसूल अल्लाह ईंदो ई कोन, काफर जे ज़ुबान ते या रसूल अल्लाह ईंदो ई कोन, ऐं जो आशिक जे ज़ुबान तां वेंदो ई कोन। मुशरिक जे ज़ुबान ते या रसूल अल्लाह ईंदो ई कोन, काफर जे ज़ुबान ते या रसूल अल्लाह ईंदो ई कोन, मई महबूब जे दीवाने जे ज़ुबान तां वेंदो ई कोन। छो? याद रखी छॾ ॿुध ॻाल्हि, जेकॾहिं मुशरिक बि या रसूल अल्लाह चवे त हो मुशरिक रहंदो ई कोन। छो त मुंहिंजे आका खे, मुंहिंजे मदीने जे ताजदार खे मुंहिंजे रब ईअं नवाज़े छॾियो आहे, ईअं नवाज़े छॾियो आहे। ज़मीन ते क़दम रखी, काथे क़दम रखी? जवाब ॾे। ज़मीन ते क़दम रखी। कहिड़ी ज़मीन ते? मके जे ज़मीन ते क़दम रखी। क़दम त मुंहिंजे हुज़ूर मके जे ज़मीन ते रखियो। कसम थई तोखे पैदा कंदड़ रब जो जवाब ॾे। रूए ज़मीन खे रब पाक कयो आहे या कोन कयो आहे? जवाब ॾे मुसलमान। अगर न कयो आहे, मस्जिद छो ठाही थी? जवाब ॾे। अगर न कयो आहे, बनीअ में निमाज़ छो थो पढ़ी? जवाब ॾे। अगर न कयो आहे, कमद में निमाज़ छो थो पढ़ी? जवाब ॾे। अगर न कयो आहे, घर में निमाज़ छो थो पढ़ी? जवाब ॾे। कंहिं बि हिकु नबीअ जी सवा लख अंबिया मां कंहिं हिकु नबीअ जो बि सबूत ॾे। उन जे उम्मत खे इजाज़त हुई बदन में निमाज़ूं पढ़जो, गाॾियुनि में निमाज़ूं पढ़जो, घरनि में निमाज़ूं पढ़जो, जिते बणे व मस्जिद ठाहिजो। या त दलील ॾे, जे दलील न आहे त पोइ मञी वठ त मुंहिंजे मदीने जे मीर क़दम बके जे ज़मीन ते रखियो आहे। अल्लाह रूए ज़मीन खे पाक बनाए छॾियो आहे। जे मुंहिंजे मुंहिंजा दोस्त हक़ चार यार, ओ मुंहिंजा सुहिणा या अली, ओ मुझा मिठड़ा भा, ओ मुझा मिठड़ा भा, सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। हिकिड़ो सच्चा तू कबूल करी तॾहिं बि सच्चा, कबूल न करी तॾहिं बि सच्चा। मुंहिंजे मुस्तफ़ा ज़मीन ते क़दम रखियो, अल्लाह रूए ज़मीन खे पाक बनाए छॾियो। त मूंखे जवाब ॾे, ज़मीन ते रब का महबूब क़दम रखे, अल्लाह ज़मीन खे पाक बनाए छॾे। ऐं जंहिं आशिक जे दिल ते मुस्तफ़ा क़दम रखे, जवाब ॾे उन जे दिल खे रब छा बनाईंदो? अञा जुमलो चवण दे, भले हिकिड़ो चई पोइ मां उथी थो वञा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, लेकिन हिन फ़क़ीर जूं ॻाल्हियूं यादि कजो। मतां ॻाल्हि रहिजी न वञे, मतां ॻाल्हि रहिजी न वञे। हीअ काइनात कंहिं बनाई? चो मुंहिंजे अल्लाह। मखलूक कंहिंजी आहे?
हे ज़मीनू आसमान कह जाहल चो सभिनी जो पैदा कंदड़ मुझो अल्लाह हुआ मगर रूए ज़मीन ते बादशाही मुझे महबूब मुस्तफ़ा जिया। वरी मां जुमलो दोहराईंदुसि इन कायनात जो बनाईंदड़ मुझो अल्लाह हुआ इन कायनात ते बादशाही अल्लाह पंहिंजे महबूब जे हवाले करे छॾी आहे। थकावन वारी तकरीर कोन ॼाणंदो हा, मुखालफ़त वारी न ॼाणंदो हा, लफ़्ज़ लफ़्ज़ जुमलो जुमलो सम्झाए हलंदो हा। सवाल कर त फ़क़ीर ओ सजण साईं जा चरिया दीवाना जवाब ॾे कीअं मुझे मुस्तफ़ा जी बादशाही मौजूद आहे। हुज़ूर त गुंबज़े ख़ज़रा में आहे, मां तोखे जवाब ॾियां हुज़ूर त हुज़ूर आहे, हुज़ूर त हुज़ूर आहे, हुज़ूर जे सहाबा जे मथां हली आहे। छो त जंहिंजी बादशाही हींअर अदे शहबाज़ शरीफ़ जी बादशाही हले थी पई न, अदो शहबाज़ वज़ीर आज़म, वज़ीर दाख़िला फलाणो, वज़ीर ख़ारिजा फलाणो, मुशीर फलाणो, मुशीर फलाणो, केरु चवंदो त साबिक़ जवाब ॾियो केरु चवंदो साबिक़ न। अदो इमरान ख़ान वेठो त आहे, पार्लियामेंट हाउस बि साॻियो आहे, अदो इमरान बि साॻियो आहे, मगर जॾहिं नालो वठिबो साबिक़ वज़ीर आज़म, अदो फवाद बि वेठो आहे साबिक़ मिनिस्टर, अदो अली मोहम्मद बि वेठो आहे साबिक़ मिनिस्टर, जेके बि वेठा आहिनि वेठा मौजूद आहिनि पोइ बि साबिक़ 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 थी विया। छाजे करे साबिक़ थी विया? जेके अॼु मौजूद आहिनि सुभाणे इहे बि साबिक़ हूंदा। जेको अॼु वज़ीर आज़म आहे कल्ह वज़ीर आला हुयो, अॼु साबिक़ वज़ीर आला। छाजे करे मौजूद कुझु ॾींहं वरी साबिक़, इन करे जो जंहिं कुर्सीअ से इहे चंबुड़ियल आहिनि इन कुर्सीअ जी इज़त एतिरी आहे। मूंखे जवाब ॾे छो त इन्हनि जी बादशाही ख़त्म थी वई त विज़ारत बि ख़त्म थी वई। मुंहिंजे मुस्तफ़ा जी बादशाही जो दलील पोइ थो ॾियां। मां हिकिड़ो सवाल थो कयां त हज़रत उमर मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम, चओ चओ हज़रत उमर मुंहिंजे मुस्तफ़ा जो, अगर को मां जो लाल आहे त चवे त सही त साबिक़ उमर फारूक चई ॾेखारे भला जे अञा न। ओ हज़रत साहब मीलाद जी मुखालफ़त करण वारा, तरावी निमाज़ हज़रत अमीर उमर पंहिंजे दौरे ख़िलाफ़त में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नाफ़िज़ुल अमल कराई। जेकॾहिं ओ साबिक़ त उन जा कानून बि साबिक़, पोइ छो थो तरावी पढ़ी? जवाब ॾे। हज़रत उस्मान ज़िन्नूरैन अज़ानू जुमे जूं हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जे दौरे ख़िलाफ़त में थियूं। चौथो बन बज़ानू जुमे जूं डी जे साबिक़ त पोइ साबिक़ बना। अड़े सहाबी त सहाबी को मां जो लाल ईअं बि न चई सघंदो त अब्दुल क़ादिर जीलानी साबिक़ गौसे आज़म ईअं न चई सघंदो। ज़ुबान उथलंदी कोन, पर जे उथली त दीवाना कटे उछलाए छॾींदा। छाजे करे? जो साबिक़ उहो हूंदो आहे जंहिंजी कुर्सी साबिक़ हूंदी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जी बादशाही बि क़ाइम आहे त मुशीरनि वज़ीरनि जी बादशाही, मुंहिंजे मुस्तफ़ा जी कुर्सी क़ाइम आहे, क़यामत ताईं क़ाइम आहे। जे मुंहिंजो मुस्तफ़ा न आहे त रहमत किथां हली रही आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, मां तव्हांजो टाइम घणो वठी वियुसि, माफ़ कजो। बाक़ी सिर्फ़ु 5 मिंट मूंखे ॾियो, फ़क़ति 5 मिंट। त मां अर्ज़ु पे कयो जेका ॻाल्हि खणी आयुसि अध में रहिजी न वञे। कहिड़ी ॻाल्हि पे कयमि त मुंहिंजो महबूब जितां लंघंदो हुयो सहाबा कीअं सुञाणंदा हुया, सहाबा कीअं सुञाणंदा हुया। जुमिलो ॾियणु थो चाहियां, ॻाल्हायो त जुमिलो ॾियांव, दिलि ठारियो। इन सजण साईं जे फ़क़ीर जा जुमिला ॿुधो, दिलि ठारियो। मोहबत वारा जुमिला हूंदा, नफ़रत वारा न हूंदा। छो त मुंहिंजा दोस्त असां मेड़ण वारा आहियूं, खेड़ण वारा न आहियूं। टुटल तस्बीह खे जोड़ण वारा आहियूं, जुड़ियल तस्बीह खे टोड़ण वारा न आहियूं। छो त मुंहिंजा दोस्त जंहिंजो यार जंहिंखे सेखारींदो आहे उहो ई ॿुधाईंदो आहे। अज़ीज़ा ने मन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुज़ूर जा सहाबी मुंहिंजे आका खे सुञाणंदा हुया छा सां? वात ई कोन था खोलियो, ॼण तव्हां बि हाणे जलसो करे मोटी आया हो।
अजीज़ाने मन मुझे हुजूर जा दीवाना हुजूर के खुशबू असां सुञाणदा हुया ईंदा हुया त मिट्टी ॿुधाईंदी हुई ठीक आ न हिकिड़ो जवाब ॾियो ॻाल्हि सम्झी नालो कंहिंजो बि न खणंदुमि पर सम्झी पाण ई वेंदो जवाब ॾियो जॾहिं हिजरत जी रात हुई रहमत जी बरसात हुई बिस्तरे ते सुणे अलीअ जो साथ हुयो सफ़र में अबू बकर जी ज़ात गॾु हुई मां तोखां थो पुछां हुजूर अबू बकर सिद्दीक़ सां गॾु जेॾी महिल ग़ार में पहुता दुश्मननि जा टोला उन ग़ार ताईं पहुता या कोन पहुता जवाब ॾियो सोची जवाब ॾियो दुश्मननि जा टोला ग़ार ताईं पहुता हुजूर ग़ार में हुया दुश्मननि जो ॻाल्हाइणो ॿुधी रहिया हुया दुश्मननि खे ॾिसी रहिया हुया पोइ जवाब ॾे हुजूर जी खुशबू उन्हनि खे आई या कान आई जवाब ॾियो जवाब ॾियो हुजूर जी खुशबू उन्हनि खे आई या कान आई कान आई छो कान आई केरु चई सघे थो त हिन गुलाब जे गुल में अगारो खुशबू हुई हाणे कान्हे का हा हा इन गुलाब जे गुल जी खुशबू त अॻिते पोइते थी सघे थी पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे प्यार जी खुशबू कॾहिं बि घटि नथी थी सघे मुंहिंजे मुस्तफ़ा जी खुशबू इंसान त छा जानवर भी जानदा हुया लेकिन याद रखी छॾिजां खुशबू उन्हनि खे ईंदी हुई जन जूं दिलनि में मुझे मुस्तफ़ा जो प्यार मौजूद हूंदो हुयो अॼु बि खुशबू उन्हनि खे ईंदी आहे यार ईंदो आहे भेड़ो पाईंदो आहे मगर दिल उन्हनि जी ॿुधाईंदी आहे खुशबू उन्हनि खे ईंदी आहे जन जे दिल में यार जे खुशबूअ जी जगह हूंदी आहे जवाब ॾियो दरड़े ताईं पहुता कंहिंखे खुशबू आई छो उन्हनि खे नक कोन हुया जवाब ॾियो खिलो न साईं जवाब ॾियो नक त हुयनि नासूं बि ॿई हुयनि मुंहिंजे ख्याल में तोखां असांखां बि डिगी हुयनि डोड़िया हुया डोड़ंदा आया हुया नक बि हुयुनि मुंहिंजो मुस्तफ़ा सरापा खुशबू आहे मुझो महबूब सराफा चो चो मुझो महबूब सराफा आए है मुझो महबूब खुशबूदार नबी सोने अबू बकर सिद्दीक खां वठी करे जे भी हुजूर जे दीवाने खां पुछ वो बुधाइंदो त मुझो मुस्तफ़ा जिथों वींदो आ रुगी खुशबू थी वींदी आ उम्मे माबद खां पुछ त कीअं मुझे मुस्तफ़ा जो पीछो कंदी आ हूं खबर न पवंदी आ खुशबू ॾिसंदी मदीने अचे पहुचंदी आ गाल के खुटाए वठा खुशबू त हुई पर ईंदी उन्हनि खे आ जन जे ला दिलियूं मुझे मुस्तफ़ा जे प्यार सां सजायल हूंदियूं हने जेकर दिल के न सजाईंदे तो खुशबू कान ईंदी भला पोइते अञा हिकिड़ो जुमलो पोइते वठी हला मुझो हुजूर मदीने जो ताजदार जैन बिस्तरे ते आरामी हुया हुजूर जॾहिं बिस्तरे तां उथिया त घणा हमरा ॿाहिरों बीठा जो 40 एॾा दोॾा फाड़ियो बीठा हा 40 बीठा हुया मुझे मुस्तफ़ा जी तमन्ना हुई मौला इहे मां मुस्तफ़ा जा दोस्त न आहिनि इहे मां मुस्तफ़ा जा बेअदब दुश्मन आहिनि मौला मां इतहूं लॻां पर इन्हनि जे नज़रे चो इन्हनि जे नज़रे मुझे रब चयो मुस्तफ़ा ईअं ई थींदो मालिक माया ख़ालिक माया दुआ तुंहिंजी आहे क़बूल मां थो कयां जे तुंहिंजी दिलि थी चवे त मौला अखि न हूंदे नूर हूंदे बेनूर करीन महबूब तू रुगी थोरो मिटड़ीअ खे हीअं कर हथ तुंहिंजो मां रब थो चवां तुंहिंजो न पर मुंहिंजो आहे वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा मुझा मुस्तफ़ा हथड़न सां तो उछलायो पर मां रब थो चवां मुंहुं उछलायो मुझो महबूब चवे मौला ही 40 माण्हू असिन अखियुनि सां न ॾिसनि रब थो चवे न ॾिसंदा हुजूर हिन जिस्म सां अॻियां गुज़री वियो कंहिंजे बि नज़र को न आयो 40 बीठा हुया
हिकड़ो भी नाबीन कोन हुयो। हुजूर अॻियां गुज़री वियो, नज़र कोन आयो। छो कोन आयो? हुजूर चाहियो त इन्हनि जे नज़र न अचा। जन जे ला हुजूर चाहींदो आहे त इन्हनि जे नज़र न अचा। अखियुनि हूंदे साम्हूं बि ॾिसी कोन सघंदा आहिनि, पर जेके मुस्तफ़ा दीदार कराईंदो आहे, भले वर इस्ताप ते हुजे, कमरे में बंदि हुजे, सवड़ मथऊं पई हुजे, निंड में भी मुझे यार जा दीदार कंदो आ या न कंदो आ? पक जान मुझो यार पेड़ो पाईंदो आ, पर नज़र उन्हनि खे ईंदो आ जन खे मुझो मुस्तफ़ा चाहींदो आ। उन्हनि खे नज़र ईंदो। सभु कंहिंजे ॾिसण जी इजाज़त नाहे, सभु कंहिंजे ॾिसण जी जाइ नाहे, त पोइ उन्हनि सां ज़िद छो थो करीं? जेके ॾिसी नथा सघनि, तूं जे हरूभरू आहे, उनखे चई न तव्हां सचा था। छा हदीस बयानु कया, उलमा वेठा आहिनि। मुंहिंजे महबूब जे दरबार में अबू जहल आयो, मुझे हुजूर अलाए छा छा पियो चवे। हुजूर चयो सच थो चवी। हुजूर फरमायो सच थो चई। अबू लहब जीअं वणेसि पियो चवे, हुजूर फरमायो सच थो चवी। अबू बकर सिद्दीक़ चवे मुंहिंजा मुस्तफ़ा मुंहिंजो अबो अमा कुर्बान वञनि। हुजूर चयो सच थो चवी। सुहिणो अली उल मुर्तज़ा शहर ख़ुदा फरमाए ओ मुंहिंजा आका, तुंहिंजे हिक हिक कदम तां अलीअ जी जान कुर्बान वञे। मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए सच थो चवी। आले रसूल कुर्बानी जी पेशकश करे। मुंहिंजो हुजूर चवे सच, सहाबा पेश कनि। हुजूर चवे सच, मुखालिफ दुश्मन बेअदबी करे। हुजूर चवे सच, सहाबा परेशान। या रसूल अल्लाह, हे बदनेकी तो करे इहो भी सचो, हे नेकी तो करे ही भी सचो। आखिरी हदीस जो हवालो ॿुध। मुझे मदीने जे मीर जवाब ॾिनो, ओ मां मुस्तफ़ा जा दीवानो, परेशान न थियो, परेशान न थियो। मां मुस्तफ़ा जी ज़ात हिक दर्शनीअ जे मिसला, दर्शनीअ में ॿियो नज़र कोन ईंदो आ, पंहिंजे अंदर जो आईनो नज़र ईंदो आ। अबू बकर के पंहिंजी सदाकत नज़र थी अचे, अबू जहल के पंहिंजी कुथाई नज़र थी अचे, त मुंहिंजो मुस्तफ़ा अॼु बि आईनो आ। मुझो महबूब अॼु भी आईनो आ। आईने में पंहिंजी शक्ल नज़र ईंदी आ। पोइ जेको आईने में निहारे थो, यानी ज़ाते मुस्तफ़ा में निहारे थो, उनखे पंहिंजी शक्ल नज़र थी अचे। जेकॾहिं इश्क ऐं मुहबत वारो आ त चवे थो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। नारा थो हणे, उनखे लफ़्ज़नि में नज़र नथो अचे, उनखे इश्क में नज़र थो अचे। ऐं वरी जंहिंखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोड़ी 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 फअम्मल लज़ीन फी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन। कहिड़ो क़ुरान पढ़ी, कहिड़ो पढ़ा, कहिड़ियूं आयतूं क़ुरान जूं पढ़ा। अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम में कोन फरमायो आहे फअम्मल लज़ीन फी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन फयत्तबिऊन मा तशाबह मिन्हु इब्तिग़ाअल फ़ितनति वब्तिग़ाअ तअवीलिही वमा यअलमु तअवीलहु इल्लल्लाह। अल्लाह फरमाए थो जन जे अंदर में न कजी आ, जन जे अंदर में न मुझे यार जो प्यार नाहे, उहो उन बुग़्ज़ जे करे मुतशाबिहात जो सहारो वठी तावीलूं था कनि। कुल इन्नमा अन बशर मिसलुकुम, कुल इन्नमा अन बशर मिसलुकुम। सच थो चवी, रब जो क़ुरान आ, बरहक क़ुरान आ, कोई शक नाहे, ला रैब क़ुरान आ। पर इहो बि त जवाब ॾे त मुंहिंजे मुस्तफ़ा जॾहिं इहा आयत तिलावत कई त साम्हूं केरु हो? जो अबू जहल हुयो, अबू लहब हुयो, उतबो हुयो, शैबो हुयो। हुजूर फरमायो मां बि त तव्हां जे मिसल आहियां, मां बि त तव्हां जे मिसल आहियां। अचो अचो, मां मुस्तफ़ा सां ॻाल्हायो। हुजूर जो मक़सदु हुयो ही ईंदा वञनि, ही सवाल कंदा वञनि, मां मुस्तफ़ा मौजज़ा ॾेखारींदो वञा। हो जॾहिं वेझो आया, वेझो आया, हुजूर खे ॾिसी करे वेझो आया, मुठ में पथरियूं खणी आया। चङो भला जेकॾहिं आहीं त असां जहिड़ो, पर जे नबी थो सदाई त पोइ ॿुधाए मुठ में छा आहे? मुंहिंजो मुस्तफ़ा मुर्की चवे थो मां ॿुधायां त तव्हांजे मुठ में छा आहे, या तव्हांजी मुठ ॿुधाए त मां केरु बीठो आहियां। मुझे हुजूर फरमायो मां ॿुधायां त तव्हांजे मुठ में छा आहे, या तव्हांजी मुठ वारी शइ ॿुधाए त तव्हां कंहिंजे साम्हूं बीठा हो। उन्हनि जो कॾहिं ईअं बि थियो आहे, मुस्तफ़ा फरमायो अॻु में को ख़ातमुन नबीयीन बि आयो आहे,
तव्हां चओ था कॾहिं ईअं थियो न आहे मां मुस्तफ़ा तो चवां अॻु में को इमामुल अंबिया आयो भी त न आहे जेको अॻु में न थियो आहे उहो अॼु थींदो। मुंहिंजे मुस्तफ़ा निगाह कई आहे निहार त सही निगाह कंहिं ते कई मुठ कंहिंजी चओ अबू जहल जी जवाब ॾे मुठ कंहिंजी हुई अबू जहल जी मुठ में बाह कंहिंजी आहे अबू जहल जी कंधु कंहिंजो अबू जहल जो मुंडी कंहिंजी अबू जहल जी जिस्म कंहिंजो अबू जहल जो अबू जहल साह वारो आहे मुंडी साह वारी आहे जिस्म में चुरपुर जेका मुठीअ में पथरियूं आहिनि उहे बेजान आहिनि पत्थर जा टुकड़ा आहिनि सुक बंदि कयो वेठो आहे। ऐं यार तवजह त कर ऐं मुठड़ा दोस्त तवजह त कर मुंहिंजो रब ॿुधाए रहियो आहे त जॾहिं अबू जहल जहिड़ा गद्दार साम्हूं ईंदा त मां जबल जे पथरनि खे बि वफ़ादार बनाए हुज़ूर जा कलमा पढ़ाए छॾी। दीवाना तो परे जी गाल हा मस्ताना तो परे जी गाल हा जॾहिं अबू जहल जहिड़ा गद्दार हूंदा तो उन जे मुठ में बंद मुझे हुजूर जॾहिं निगाह कई निगाह मुस्तफ़ा दे निहार हुजूर निगाह कया कहते निगाह कया अबू जहल ते न अबू जहल ते न अबू जहल जे बूथ ते न अबू जहल जे जिस्म ते न छो मुझे मुस्तफ़ा के वणे ही कोन थो जेको वणे थो वो भले बेजान पत्थरनि ते नज़र कया तो उन पत्थर के हुजूर फरमाया खोल द सही जो खोले त पखरी थी चुन अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मूंखे जवाब दे मुझो नबी त ग़ैबदान नबी आ तू मनी या न मनी पर जवाब दे हो त पथरियूं हुयूं बेजान हुयूं मुठ में बंद हुयूं उन्हनि खे कहीं बुधायो त खुदा जो महबूब बीठो आ जवाब मिलियो ग़ैबदान नबी जो निगाह कई त पत्थरनि खे भी रब ग़ैब ॾेई छॾियो। ग़ैबदान नबी जे निगाह सां अल्लाह पत्थरनि खे भी इल्म अता करे छॾींदो आहे त मुंहिंजा तो नतीजो ख़बर दे छा निकितो अबू जहल देर कान खे पथरिन जी जेका मुठ हुई जॾहिं कलमे जो आवाज़ आयो अंदरों जली वियो ऐं खणी उछलाई काॾे सिधो पथरियूं हुजूर जे कदमनि में आए हाय पथरियूं हुजूर जे कदमनि में जॾहिं कदमनि में किरियूं मुझे मुस्तफ़ा मुरकियो उन जबल पथरनि सां ॻाल्हायो पथरनि चयो महबूब सालनि खां पयूं सिकूं त कॾहिं ॾींहुं ईंदो जो मुस्तफ़ा जा कदम नसीब थींदा अॼु तुंहिंजे कदमनि खे चुमी ॾियण जो रब मौक़ियो अता फरमायो। ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ त सोचे वठ त मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो अना बशरु मिसलुकुम लेकिन कंहिंखे जंहिंजी पहुच जेतिरी हुई जंहिंजो अकुल जेतिरो हुयो जंहिंजी सम्झ जेतिरी हुई उहो ई महबूब मुस्तफ़ा उहो ई महबूब मुस्तफ़ा अबू बकर सिद्दीक़ मौजूद आहे उमर फारूक मौजूद आहे उस्मान ज़िन्नूरैन मौजूद आहे अलीउल मुर्तज़ा मौजूद आहे तलहा मौजूद आहे ज़ुबैर मौजूद आहे सलमान फारसी मौजूद आहे हुजूर रोज़ा थो रखे सहाबा रोज़ा रखिया हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो हुजूर को न खाधो सहाबा को न खाधो ॿियो ॾींहुं गुज़री वियो हुजूर को न खाधो सहाबा को न खाधो जॾहिं टियों ॾींहुं थियो सहाबा कमज़ोर थी विया मुझे मुस्तफ़ा निहारे पुछो ॾियो ख़बर ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदा पिया वञो या रसूल अल्लाह महबूब रोज़ा रखिया असां भी रोज़ा रखिया मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो अय्युकुम मिसली जो त साम्हूं अबू जहल कोन हुयो अबू लहब कोन हुयो उतबो शेबो कोन हुयो मुनाफिक कोन हुया मुखालिफ कोन हुया मुझे मुस्तफ़ा जा दीवाना हुया ॾियो ख़बर तव्हां मां कहिड़ा मुंहुं जहिड़ो लब्बैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह असां त मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहियूं असां त महबूब जा दीवाना महबूब जे कदमनि जे दज़ जे बराबर भी न आहियूं मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो मां पंहिंजे रब वटि खाईंदो भी आहियां पीअंदो भी आहियां मां पंहिंजे रब वटि चओ पंहिंजे रब वटि त पोइ जुमिलो दोहराइण ॾे अंदर अम्मा आयशा सिद्दीक़ा मुंहिंजो मुस्तफ़ा अचे वञे थो खाए पिए थो अंदर वारनि खे बि ख़बर कान्हे त महबूब कीअं थो अचे ऐं खाए पिए ॿाहिरि वारनि खे बि ख़बर कान्हे जॾहिं सहाबा खे मुस्तफ़ा जे अचण वञण जी ख़बर नथी पवे अज़वाज मुतहरात खे ख़बर नथी पवे त तोखे कीअं ख़बर पवंदी त मुस्तफ़ा कीअं आयो ऐं कीअं वियो आहे
ऐ मुझा मुसलमान भा त मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे अंदर में जेतरी मोहब्बत हुई हुजूर उन जे आॾो पाण खे ईअं ज़ाहिर कयो। सहाबा आॾो आया, हुजूर अय्युकुम मिस्री, तव्हां मुंहिंजा न मुंहिंजा आका असां त दीवाना हूं, हिकिड़े मिंट जे लाइ ओ मुसलमान कलमे पढ़ण वारा सहाबा जो नालो अड़ वठी करे पंहिंजे पाण खे चमकाइण वारा सहाबा जहिड़ो प्यार त ख़ुदा कंहिंखे नसीब करे। जॾहिं मुंहिंजा मदीने जा मीर मके खां हिजरत करे मदीने तैयबा अची रहिया आहिनि, मदीने जा माण्हू इंतज़ार करे रहिया आहिनि, हुजूर जो अॻ में कॾहिं दीदार कोन कयो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मस्जिद क़ुबा वारे मक़ाम ते अचनि था, हुजूर ते तशरीफ़ फरमा थियनि था, हुजूर ते पढ़ला फरमाइनि था, मुंहिंजे हुजूर जा दीवाना जन ॾिठो ई कोन हुयो। हुजूर अबू बकर सिद्दीक़ हो जेको 3 ॾींहं 3 रातियूं मुस्तफ़ा सां गॾो ग़ार में रहियो आहे, न रुगी ग़ार में रहियो आहे पर यार जे प्यार में रहियो आहे। अहिड़ो प्यार में रहियो आहे जो सदाईं दुआऊं घुरंदो हो, मौला अखियूं मां अबू बकर जूं हुजनि, चहिरो मुंहिंजे हुजूर जो हुजे, रब दुआ क़बूल कई, हंज अबू बकर जी सिर मुंहिंजे मुस्तफ़ा जो पियो दीदार कर। कायनात में सुने अली उल मुर्तज़ा शेर खुदा के हंज में मुझे महबूब ऐलान कयो, अदा अली हंज के हीअं कर त मां निंड कया। अबू बकर सिद्दीक़ के हुजूर फरमाया टंगू हीअं कर, मां तुंहिंजे रहन ते निंड कया। केॾा न अज़ीम इंसान कायनात जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल हुजूर जा दीवाना आया ख़बर कान हुई त हुजूर कहिड़ा आहिनि। सहाबी अबू बकर कहिड़ो आहे, छो त सहाबिन कॾहिं ॾिठो न की हुजूर खे न की सुणे अबू बकर खे। रुगी हिकिड़ो झंगली हबशी वेचारो सादड़ो भुल में हुजूर जे बजाए अबू बकर सिद्दीक़ जे वेझो आयो। अबू बकर सिद्दीक़ जे इज्जत ग़ैरत गवारा न कयो त हुजूर खे छॾे मूं ॾे अचे, जल्द में उथी बीठो, पंहिंजे कुल्हनि तो चादर लाहे मुंहिंजे आका जे मथां करे बीही रहियो त अचण वारे खे ख़बर पवे त जेको वेठो आहे उहो आका है, जेको बीठो आहे उहो ग़ुलाम। ऐ मुसलमान अखियूं खोल, या सहाबा जी अक़ीदत आहे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मथां कख बि बर्दाश्त करण जे लाइ तयार न आहिनि। पोइ मुंहिंजे रब बि चयो, ऐं अबू बकर मां अल्लाह तुंहिंजे दिलि खे ॼाणे वियुसि, मां रब तुंहिंजे दिलि खे सुञाणे वियुसि, तो नंढड़ी बराबरी बि क़बूल न कई आहे, तो ग़ुलामी क़बूल करे मुंहिंजे यार जे मथां छांव कई आहे। ऐं अबू बकर हाणे मां रब तो से राज़ी हां, तो मुंहिंजे यार जे मथां कपिड़े जी छांव कई आहे, मां तोखे यार जे भर में सुमारे गुंबज़ ख़ज़रा जी छांव करे छॾींदो मैं। क़यामत ताईं उन छांव में हूंदे दुनिया ईंदी वेंदी, तो ते महबूब ते दुरूदो सलाम पढ़ंदी वेंदी, वंडड़ो तोखे बि मिलंदो वेंदो। त मुंहिंजे हुजूर जा दीवानो, मुंहिंजे आका जा परवानो, मुंहिंजे महबूब सां प्यार कयो, हुजूर जे सहाबा सां प्यार कयो, हुजूर जे आल सां, हुजूर जे बचड़नि सां प्यार कयो। वाहिद कायनात जी जमायत आहे जेका हुजूर सां बि प्यार कंदी आहे, हुजूर जे हिक बचड़े सां भी प्यार कंदी आहे। हसन हुसैन के गले जो हार समझदी आहे, अम्मा खातून जन्नत सां प्यार कंदी आहे, अली उल मुर्तज़ा शेर खुदा के मुश्किल कुशा समझंदी आहे। उहा कहिड़ी जमायत आहे, चो उहा पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे मुरीदन जी जमायत आहे। नक्शबंदी हुजन, क़ादरी हुजन, चिश्ती हुजन, सुहरवर्दी हुजन, जे भी अल्लाह जे वली जा ग़ुलाम आहिनि, उन्हनि जो अक़ीदो आहे अबू बकर सिद्दीक़ जी सदाकत हक़ आहे, उमर फारूक जी अदालत हक़ आहे, उस्मान ज़िन्नूरैन जी हयादारी हक़ आहे, शेर खुदा जी मुश्किल कुशाई हक़ आहे, हसन हुसैन जी जन्नत जी सरदारी हक़ आहे, अम्मा फातिमा ज़हरा जी सरदारी हक़ आहे, सुणे अब्दुल कादिर जीलानी जी वलियन जे मथां गौसुल आज़म जी जेका उहा निस्बत उहा हक़ आहे। सभु कंहिंखे पंहिंजे यार सां प्यार आहे, तव्हांखे बि यार सां प्यार, मूंखे बि यार सां प्यार। इंशाअल्लाह न हिते थिया हूं ख्वार, न क़बर में थींदासीं ख्वार, हिते बि सरशार, क़बर में बि सरशार, छो त तव्हांजो असांजो आहे मदीने जो ताजदार गमखार। अल्लाह फरमाए या अय्युहन नबी, ऐ मुंहिंजा ग़ैब जो ख़बर ॾींदड़ महबूब, इन्ना अरसलनाक शाहिदा व मुबशिरा व नज़ीरा, असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो, असां तोखे ख़ुशख़बरी बनाए मोकिलियो, असां तोखे टे ॾियारींदड़ बनाए मोकिलियो। पर सूरत कहिड़ीअ में वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा, मां अल्लाह जे तरफ़ सॾींदड़ पर अहिड़ो सॾींदड़ बनाए मोकिलियो जेको सिज दुनिया में ॾींहं जी रोशनी कंदो आहे, राति जो न। मुंहिंजा मुस्तफ़ा तोखे सिराज बनाए मोकिलियो आहे, न राति हुजे न ॾींहुं हुजे, मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजो नूर कॾहिं बि घटि थियण वारो ई कोन्हे।
कुरान जी आयत युरीदून लियुत्फिउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। मुझा महबूब तुझे नूर के अल्लाह बुलंदो बाला करे छॾियो आहे। विसाइण वारा विसाइण जी कोशिश कनि, पाण विसामी वेंदा, तुझे नूर के कुछ भी करे कोन सघंदा। अॻियां अल्लाह फरमायो हुज़ूर खे अल्लाह ॾाज ॾेई अॻियां छा थो चवे, व बशिरिल मोमिनीन, ओ मोमिनो तव्हांखे मुबारक आहे, ख़ुशख़बरी। कुरान ॿुधो नी, व बशिरिल मोमिनीन, ए ईमान वाराओ तव्हांखे ख़ुशख़बरी मुबारक हुजे। बे अन कहिड़ी मुबारक, बे अन लहुम मिनल्लाह फदलन कबीरा, अल्लाह जे तरफ़ खां वॾी महिरबानी तव्हांजे मथां थी आहे जो पंहिंजो यार तव्हांखे ॾिनो अथमि। मुंहिंजा मौला इन महिरबानी ते छा कयूं, बिफदलिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिक फलियफ़रहू फलियफ़रहू फलियफ़रहू, ख़ुशि थियो, ख़ुशियूं कयो। मौला नतीजो छा आहे, उहा ख़ैरुम मिम्मा यजमऊन, इहे जेके करोड़ अरब खरब गॾु कया अथई, इहे ॾंभींदई मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कंदे इहो अॾींदुई। मुझे महबूब सां प्यार कयो, मुझे महबूब जे आमद जूं ख़ुशियूं कयो। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह जा लख एहसान जो अल्लाह जी ज़ात तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा ॾिनो आहे। हे जुमिलो चई मां उथां थो, चओ गॾिजी मूंखे चवरायो, आयो 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 सरकार आयो 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 सरकार वाहो जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी चमा मत लख भेरा मरहबा चमा ओ मत सब भेरा मरहबा चमा। सरकार जी आमद, आका जी आमद, दाता जी आमद, महबूब जी आमद, छा भी थी पे मीलाद करणो न छॾींदासीं। चओ या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं। छा भी थी पे मीलाद करणो न छॾींदासीं। या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं। छो दुश्मन जे लाइ तलवार आ, दुश्मन जे लाइ तलवार आ, केॾी लगी पई बहार आ। दिल चवे थी झूमी चमा मत लख भेरा मरहबा चवा मरहबा चवा। आखिरी मिसरो, अहिड़ो दिल पर आहे मिलियो साईं गुल मोहम्मद ख़ुशि छो न थियो। ओ वर स्टाफ वारा ख़ुशि थियो। अहिड़ो दिल पर रब ॾिनो ख़ुशि छो न थियो। जान ऐं दिल सां असां गॾिजी जशन ऐं ईदूं कयूं। अहिड़ो दिल पर रब ॾिनो ख़ुशि छो न थियो। जान ऐं दिल सां असां था जशन ऐं ईदूं कयूं। छो हर आशिक़ निर्वार आ, हर आशिक़ निर्वार आ, केॾी लगी पई बहार आ। दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा मरहबा चवा मरहबा चवा। सरकार जी आमद, आका जी आमद,
महबूब जी आमद, मरहबा या मुस्तफ़ा, मरहबा या मुस्तफ़ा। आशिकान मुस्तफ़ा के बिशमूल फ़कीर अली नवाज़ उन जा तमाम ख़ानदान जा फ़र्द ऐं दोस्त सभिनी के मुझे महबूब जे जश्न ईद मीलाद नबी जो मुबारक हुजनि। हाणे 5 मिंट उथी भी हो, लंगर खाइण खां पहिरीं थक बि भॼी पवंदो, हुज़ूर जो सलाम भी थी वेंदो। सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व